टंडन जी आस। खलीफा ये खबर है अनवर जी। बस बाबा वती को पंहिंजे मुंह मथो पिटींदो। अबा मुर्शिदन सां फिटाईंदो त ईअं त थींदो न बा। खलीफा चवेस पुट मुर्शिद साईं चवई थो हाणे तू इहा ज़मीन आबाद न करे सघे। अचाए पुठ थी वेंदई सुठो अथई इहा मुर्शिद खे विकिणी दे। सरकार ब दफ़ा चयो थमांसि वरी बि चवंदोमांसि पर आहे असुल सफ़ा डेढ। खलीफा शनास कान अथसि त कुझु लोड़े थो ऐं अञा कुझु लोड़ींदो। भला कोट जी ॾे ख़बर हे समीर ख़ान खे चयोमि कुझु हारी मोकिलियईं की न कोन? हाँ सरकार हया तो अञा कोन पहुता है पर बाबा अज तो दरिया खाने बंगुला वारा अचना अञा कोन पहुता है। अची वेंदा बाबा। पर बाबा यो जो बंगुल खान है न वो सभिनी माण्हुनि खे तो चवे त मूं पीर करामत के इलेक्शन में वोट ॾियारिया। न बाबा कूड़ थो ॻाल्हाए किथे असांखे वोट कराया आहीं अचे न यो चइजोसि। बाबा बंगुल खान वॾो मुनकर आ दरिया खान सां गॾु थो अचे तॾहिं तो हथ मिलायासीं न त हथ हिननि खे ॾियणु वाजिब ई कोन्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दरिया खान कहिड़ा हाल आहिनि? मुर्शिद साईं तव्हां वेठा ई हुजो उथण जी तकलीफ़ छो कयव? हा हा मुर्शिद साईं छो न असांजा वॾड़ा बि तव्हांजे रोज़न में सुतल वॾड़नि जा मुरीद। मुर्शिद साईं असां बि तव्हांजे मुरीद आहियूं। बंगुल दरिया खान जहिड़े माण्हू लाइ उथणो थो पए बाबा छोजो असांजो दिलि वारो मुरीद आहे। असां त दुआऊं ॾींदा आहियूं पर माण्हुनि जी अहमियत। हा मुर्शिद साईं बेशक तव्हीं त हुन दुनिया खां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो। तव्हां त वॾी विलायत जा माण्हू आहियो पर हिन दुनिया खे इहो जेको सरदार शाह ज़मान आहे न इहे गदलो करे छॾियो आहे। इन खे त को ॾियो लामारो ई हिकिड़ो ख़तम। हा मुर्शिद साईं शाह ज़मान वॾो गंद कयो बाबा। हा फ़कीर बंगलो बाबा पर बेली अञा तुंहिंजो ईमान कचो आहे। न मुर्शिद साईं हेरा हूं मनता हूं गंदा हूं पर तुंहिंजा ई बंदा आहियूं। हिन दुनिया में हुन दुनिया में तूं ई असांजो वसीलो आहीं मुर्शिद बाबा। दरिया खान बाबा असां फ़कीर लामारो न आहियूं ॾींदा असां त उन सरकार खे चवंदा आहियूं पोइ जेको तव्हांजो फ़ैसिलो। मुर्शिद साईं तव्हां रुगो मथे हथ खणो ऐं परवरदिगार तव्हांजे हथनि जी लॼ रखंदो ऐं असांखे पूरो पूरो यकीन आहे त जेको कमु आहे न उहो असांजे हक़ में ई थींदो। बस दरिया खान जे तव्हांजो यकीन कामिल आहे त बारी बेपरवाह तव्हांजी लॼ रखंदो ऐं असांजो बि भरम। लख लख मुबारक हुजे रे सब बंगला खान। मुर्शिद साईं पंहिंजी मुबारक ज़ुबान मां लफ़्ज़ कढियो समझो कम थी। इस जाए ते नहीं सरदार शाह ज़मान के ईदो लामारो हिकड़ो समझो खत्म। हा दरिया खान मुर्शिद बाबा शाह ज़मान जी तबाही जी बिशारत ॾेई छॾी आहे तोखे मुबारक हुजनि। मुर्शिद साईं तव्हांजा वॾा एहसान तव्हांजा वॾा वड़ पर इन सरदार शाह ज़मान असांखे ॾाढो सतायो आहे ॾाढो तंग कयो अथसि। हुनखे त इहा ख़बर ई कोन हुई असीं मुरीद कंहिंजा आहियूं। हीअ बंगला खान। हा बेशक दरिया खान हाणे मुर्शिद खां मोकला जी देर बि ॾाढी थी वई आहे। न बंगलो खान बाबा जी कीअं थींदो ॿियो चांहि पियो। डोंग फ़कीर बाबा फ़कीरनि खे चओ महिमाननि लाइ चांहि खणी अचनि। न मुर्शिद साईं अहिड़ी का बि तकलीफ़ न असांखे देर थी वरी कंहिं ॿिए दफ़े बाबा हिन असांखे इजाज़त। चङो बाबा जी तव्हांजी मर्ज़ी। अलाह निगहबान। मुर्शिद बाबा दुआ जो हथड़ो घुमाए छॾियो। हा बाबा तो ते त मां दुआ जो हथ घुमाईंदुसि। बाबल साईं मूंखे एहसास थियो आहे
तो उन ॾींहुं मूंखां कुझु बेअदबी थी वई, उन जी माफ़ी मिले। दिलावर सही थो चवे त तव्हां असांजी हर तरह जी मदद कई, पर लॻे थो त असां मां मुड़सी छॾाए वई आहे। तॾहिं त दुश्मन अचे असांखे घर वेठे मारियूं हलिया था वञनि। हाशिम खान, न, मुड़सीअ जो अखर उन्हनि में कोन्हे जेके चोरी कुत्ते वारो वार करे था वञनि। ईअं त गिदड़ बि कॾहिं कॾहिं शींहं खां बि चोरी शिकार खणी हलियो वेंदो आहे, त पोइ शींहं ऐं गिदड़ पाण में मिट त न थिया न? हाशिम भाउ, तुंहिंजी कंधार पत ॾिया ॾे मशहूर आहे। न दिलावर न, केर भली केॾो बि कंधार छो न हुजे, पर हू भाइरनि ऐं दोस्तनि जी मदद खां सवाइ कुझु बि न आहे हूंदो। हाशिम खान, हाणे तुंहिंजो छा प्रोग्राम आहे? बबल साईं, हिन अंदर में बाहि थी ॿरे बाहि। जेसि ताईं दरिया खान या बहादुर खे न मारींदुसि, तेसि ताईं मुंहिंजो ही अंदर कोन ठरंदो। मुंहिंजे अंदर मां उला था निकिरनि, उला। हाशिम खान, जेकॾहिं तुंहिंजे अंदर में बाहि आहे न, त पोइ ख़ुशि मां बि न आहियां। मुंहिंजे अंदर में बि बाहि जा उला था ॿरनि। मुंहिंजो बि जवान पुट शहीद कयो अथनि। ख़ुशि मां बि न आहियां। कातलनि मुंहिंजी बि तक़दीर ते कंडनि जी सेज लिखी छॾी आहे, कंडनि जी सेज। हाणे तयारी कयो, दुश्मननि सां हिक हिकाणी करणी आहे। असुल रण गजे, राड़ो थिए, असुल दुश्मननि खे ख़बर पए। दिलावर बाबा, तूं छा थो चईं? सरदार साईं, मुंहिंजी सिसीअ जो साह तुंहिंजो ऐं हाशिम भाउ जो आहे। त पोइ ठीकु आहे, असां ॾींहं ॿिनि जे अंदर इन बहादुर ऐं दरिया खान जी हवेलीअ जो घेराव करे उन जे घर में अंदर घिरी उन्हनि खे उते ई जो उते जहन्नम रसीद करणो आहे। ऐं हा, तव्हां ॿई ॿुधी छॾियो, हीअ ॻाल्हि ॿाहिरि न वञे। हीअ सम्झो बिड़क बि ॿाहिरि न थिए, न त दरिया खान ऐं बहादुर जा माण्हू मोर्चा बंदि थी वेही रहंदा। न सरदार साईं, ईअं सम्झो त इहा ॻाल्हि हिते ई दफ़न थी वई, ॿाहिरि बाफ़ ई कोन निकिरी। त पोइ ठीकु आहे, तव्हां ॿई वञी तयारी कयो। हाशिम भाउ, भाउ साईं, गुलाबी ॿुधायो त तव्हां शहर ॾांहुं निकिरी आहियो। छो ख़ैर कमो छा? खैर हो बाबा, खैर हो। मुर्शिद साईं पीर करामत जी आई फोन, मंगल खान सां गॾिजी होॾां वियो। बाबा साईं, इन बंगुल खान सां गॾु वञण जी कहिड़ी ज़रूरत? छो बाबा, मंगल खान पंहिंजे पेरनि सां हलियो। ॿुधाइण खां था मुंहिंजे कुल्हनि ते त चढ़ी कोन हलियो न। इहो बंगुल खान कारो नांग अथई, कारो नांग। अहिड़ो अंदरि आहे, अहिड़ो ॿाहिरि आहे। इन जॻह असां केतिरियूं बि मुरलियूं वॼायूं न, जॾहिं बि वक़्तु मिलियसि न त ॾंगण में देरी कोन। मूंखे त इहो डपु आहे त किथे मुंहिंजियां तव्हांखे बि अगवा करे ऐं मुंहिंजा बंगला चिठी न मोकिले। न बाबा,
कमल खान भले कंहिंसां ईअं भले पर घटि में घटि मूंसां ईअं न कंदो। पर बाबा साहिब मूंखे इहो त ॿुधायो त इन बंगुल खान सां पेश विझण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इन माण्हूअ मां असांखे अॼु ॾींहं ताईं नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु मिलियो आहे? हा दुरुस्त यार तूं त ही चरियो मां बाबा कॾहिं कॾहिं वॾे दुश्मन सां विढ़ण जे लाइ नंढे दुश्मन सां बि माण्हू हा कंदो आहे। पहिरियों इन सरदार शाह ज़मान सां पुॼण ॾे पोइ इन बंगुल खान खे दासी मारो ई हिकिड़ो खतम। चङो मला इहो ॿुधायो त मुर्शिद साईं सां मिलण छो विया? चङो मला इहो ॿुधायो त मुर्शिद साईं सां मिलण छो विया? बाबा ॾिसी थो त सरदार शाह ज़मान असां सां तो पियो खोसे इहो दंगल कॾहिं कॾहिं ज़रूर थींदो तो इन करे मुर्शिद साईं खे वियासीं अर्ज़ करण त असांजी का मदद करे वाहर करे त इन छिप सां माण्हू मुंहुं ॾेई सघे। पोइ मुर्शिद साईं छा चयो? मुर्शिद साईं आसरो त वॾो ॾिनो ई दुआ सॻो बि ॾियां थो दुआ बि कयां थो अलाह साईं तोखे फतिह। बाबा साईं जेकॾहिं मुर्शिद साईं सच्चाई ॾेखारिया न त अॼु ससु ई मुंहिंजे ॿारनि जी माउ हुजे हा। पर बाबा साईं मुर्शिद साईं सच्चाई कोन ॾेखारी। ॾिसूं था त हाणे छा कबो? बाबा अलाह साईं चङी कंदो भली ज़ात आहे भलारा आहे अलाह साईं मुर्शिद साईं जी दुआ ज़रूर अघाईंदो। वरी न करे त करे छा? हाशिम वरी अलाए कहिड़ो खुलम खड़ो कंदे। इन्हनि झेड़नि जे ई करे त घर में तबाही थी वई आहे। 4-4 लाश खया आहिनि। मूंखे त पंहिंजो बचड़ो असलम यादि थो अचे। मुंहिंजो सदोरो पुटु चवंदो हुयो त अम्मा मां पढ़ी वॾो थी वॾो ऑफिसर थींदसि मोटर वठंदसि पोइ तोखे वठी घुमाईंदसि। कहिड़ी ख़बर हुई त मुंहिंजो बचड़ो इन वई में मूंखे छॾे हलियो वेंदो। इन सूर त मुंहिंजा हाल ई अहिड़ा करे छॾिया। दरीना असलम जे पलांद जूं त तयारियूं पियो कयां तेसि ताईं असलम जे एवज़ 10 न मारींदुसि नई वरी मुंहिंजे अंदर में बरंदड़ बाहि झकी थींदी। हाशिम बाबा जी के मुड़िया से जुड़िया तुझी ने झेड़ा तबियत ही तबाही आंदी आहे। अदा वॾा असांजी जेका बर्बादी थियणी सा थी वई हाणे उन्हनि दुश्मननि जी तबाहीअ लाइ सामान गॾु पियो कयां। हाशिम जेकॾहिं मारींदे त बि असां मरंदासीं। ख़ुदा ना ख़ास्ता हाशिम जेकॾहिं तोखे कुझु थी पियो न त बि असां त मरी वेंदासीं न। ॿियो त थियो अबा पर इन्हनि झेड़नि जे करे न्याणियुनि जा वर बि सलामत न रहिया। अॼु हिन उमिरि में बेवा बणिजी चाचीअ जा महीना ऐं ताना सहन पयूं। वरी न करे त करे छा? अदा पलिया तोखे त अलाह पुॼंदो। हिन उमिरि में किथे तोहमत तो हणी कुझु थिए ई बि नथो। दरीना मां तुंहिंजे मथां तोहमत छो हणंदुसि? जेका हक़ीक़त हुई सा कई अथमि। हा अदा वाह वाह हिन उमिरि में ॾाढो सच थो ॻाल्हाए। वाह वाह ठहियो हाणे ठहियो वधीक इहो पिट को न कर। मूंखे केॾे वञिणो आहे मानीअ जी तयारी कर। हाँ तोखे घर में वेहण अचे काथे तो? तू त ईंदो ई घर में वञण जे लाइ आई। हा हा वञा थी चवां थी ममड़ियनि खे त पाणी ऐं ॿियो सामान गॾु कयो त हाशिम खे मानी खाराए मोकिलियूं तो वञी कोट फतह करे अचे। जरी न करे त करे छा? हलाणे हल जरी न करे त करे छा? इंशाअल्लाह हाणे कोट हाशिम फतह कंदो ई कंदो। अज ॿियो ॾींहुं थियो आहे अदी बसराम जो पेट सुको पियो आहे। अज ॿियो ॾींहुं थियो आहे अदी बसराम जो पेट सुको पियो आहे। अज ॿियो ॾींहुं थियो आहे
आदि बसरा हाणे मूं चुप कई हाणे वधीक मूंखे न चइजां बेहा थो अॻिते तड़को न ॾिजां अदा मुंहिंजा अंदर पैसा पिया गोले गोले थकी आहियां नथा मिलन तो त न खयां पैसा ये किथे आ पैसा कहिड़ी जाइ ते पिया ये मूंखे ॿुधा ॿुधायां थी त काथे पिया गुट को मुंहिंजे हिन वक़्त में पिया आहिनि ॾे तो पैसा जा कयां पूरो ॾे या न ॾींदे तो खयां आहिनि गुट को आदि सच ॿुधायां हा जल्दी ॿुधाए काथे रखिया थी काॾे कई ओने भागा को न छो पतो त शुरू न कयो थी ना दी तुंहिंजो कसम आज मां कूड़ हणा न तो भेण जो मोल मुंहुं ॾिसां मुंहिंजो मोल मुंहुं ॾिसां तो कि तूं फुरड़िया बगल में फुरड़िया पैसा कर टकाई थी आखिर में पिंजू आने ना ये ताजो लेंस में चिराया था ताजो लेंस आखिर में अधी नहीं पेड़ नहीं इतने दादू में डॉक्टर ही कोने बुधाए जल्दी कर जल्दी बुधाए अधी भेण मुर्शिद जी ॾाढी सिक लगी आ बड़ी भाड़े किराए ले थोड़ा पैसड़ा खयाम अछड़ो कबूतर या केरी मल हिन कपर ते केरी मल हुन कपर टुको सुभाणे मुर्शिद करामत सरकार जी ज़ारत करण वेंदुस अरे अदा कबूतर जे मुर्शिद साईं जो नालो न वठे हा न त हिन हैदरी डंडे सां हिकु हिकु उज़वो चिट्टे खारे छॾियां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध टुको अधी जल्दी ॿुधाए अधी नहीं बसरा ॿुधा न अदा मुर्शिद पाक जी मूंखे बि ॾाढी तो हाणे अकेलो न वञजांइ सुभाणे मूंखे बि गॾु बतियूं टुको हाज़ुर भेण हिक खां ॿ चवंदा न आहिनि बत ॿार लॾो हली लाहींदासीं मुर्शिद जे दर ते अधी भेण न मूंखे इहो हैदरी डंडो ॾे त मां चांहि पी अचां होटल तां मूंखे मथे में ॾाढो सूर आहे गुट मां चांहि पी अचां तूं मुर्शिद जे मिलण जे लाइ तूं तयारी कर अचे अचे वठो ही डंडो हाणे मुंहिंजे लाइ बि कुझु बतियूं अचजाए ईअं न त हथ खाली लोॾी थो अचे हिते निकिरे तो भेण जो हुकुम अखियुनि ते ऐं गुटको मूंखे मुर्शिद मिलायो ऐं मां घोर वञा अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वात पचियूं पियूं अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वात पचियूं पियूं हाशिम खान तैयारी मुकम्मल थी हुई हाँ बबल साईं तैयारी मुकम्मल है हाशिम ऐं दिलावर ॾिसो ॻोठ ते हमिलो करणो आहे ॻोठ ते इन करे असांखे माण्हुनि जी ज़रूरत पवंदी ऐं माण्हू बि उहे जेके तोपची हुजनि ये दिलावर हाँ सरदार साईं तव्हां सही था फरमायो सब कम वारा हूंदा बस रुगो दुआ कयो दरिया खान ऐं बहादुर हा हिकु ॿी ख़बर पई अथव न बाबल साईं वरी छा थियो आहे मूंखे ख़बर पई आहे त बंगुल ऐं बहादुर इन पीर करामत सां मिलण विया मूंखे लॻे थो त बंगुल ऐं बहादुर जो शातिर दिमाग़ इन पीर करामत खे झेड़े में मुलविस करणु चाहिनि सरदार साईं पीर करामत जा वॾड़ा बि असांजे वॾड़नि जा मुर्शिद रहिया
वो तो पीर करामत लाए असां वटि लख इज़तूं आहिनि पर झेड़े में केर भी कंहिंजो पीर ऐं मुर्शिद न आयो। ठीकु आहे चङो हाणे ईअं कयो तव्हां वञी तयारी कयो मां बि तयारी थो कयां। हाणे ॿुधी छॾियो तव्हां ॿई ॼणा इन हमले जी अॻुवाणी मां पाण कंदुसि। बाबर साईं अल्लाह साईं तव्हांजो शान वॾो कयो आहे। हाशिम ऐं दिलावर जे हूंदे तव्हां तकलीफ़ न कयो असां पाण मुंहुं ॾींदासीं। हा सरदार साईं असां ते भरोसो रखो असां तव्हांखे मायूस कोन कंदासीं। हा दिलावर तूं सही थो चई मूंखे तव्हां ॿिन्ही ते भरोसो आहे। सरदार जी माना सम्झो था सरदार जी माना आहे अॻुवाणी। तव्हां बि फौज सिपाही सालार ऐं कमांडर खां सवाइ विड़ी न आहे सघंदी। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो था न तव्हां? बाबल साईं असां ॿई आहियूं न तव्हां को बि फिक्र न कयो। दिलावर उथ त हलो।